तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। सूबेदारो तालको रिपोर्टर मुहर्रम दरिया ख़ान मंगरेजो। सूबेदारे भरिसां साॻियूं मंडी मलाह में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। हर तरफ़ हुसैनियत जे नारनि सां फ़ज़ाऊं महकी पियूं। साॻियूं मंडी में 9 मुहर्रमुल हराम ते सालियानी अज़दारी कई हुई। अज़दार नूख़ानी करे गुर्ज़, चाकू, ज़ंजीरनि ऐं तलवारनि सां मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। सूबेदारे भरिसां साॻियूं मंडी में 9 मुहर्रमुल हराम ते शहीदनि जी यादि में थींदड़ तारीख़ी ऐं क़दीमी अज़दारी नुआ ख़वानी मज़हबी जोश ऐं अक़ीदनि सां तरतीब ॾिनी वई। उन दौरान मुख़्तलिफ़ इमाम बारगाह ऐं ॿियनि जुमनि में सवें अज़दार मुक़ररु कयल रस्तनि तां थींदे इमाम बारगाह इमाम महदी अलैहिस्सलाम वारे पिण ते पहुता, जिते सवन जे तइदाद में अज़दारी पारां नूह ख़वानी पढ़ी सीना ज़नी करे ज़ंजीरनि, चाकनि ऐं गुर्ज़नि सां मातम पिणु कयो, जंहिं में केतिराई अज़दार सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मेडिकल कैंप तां तबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि इंतिहाई सख़्तु थियल हुआ।